नाज़रीन, हैदराबाद में बेदर्दीअ सां क़त्ल कयल मासूम ज़ालिया वारे मामले जी जांच लाइ 7 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे, जॾहिं त वारसनि जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील इरफान अली बुघियो जी हिन रिपोर्ट में। गुलन जहिड़ी हिन मासूम ॿाड़ीअ खे कंहिं बगड़ सिफ़त कातिल मौत जी निंड सुम्हारे छॾियो आहे। हैदराबाद जे हीराबाद वारे इलाइक़े में काल्ह शाम 6 वॻे धारां मासूम न्याणी ज़ालिया बिस्किट वग़ैरह वठण लाइ जनरल स्टोर ते वई हुई। काफ़ी देर गुज़रण बावजूद हुआ वापसि घर न मोटी त माइटनि संदसि ॻोल्हा शुरू कई। मक़तूल न्याणीअ जो वालिद फैसल कुरैशी आवाज़ न्यूज़ के उन हवाले से वधीक ॿुधाए थो त 15-20 मिनट के बाद जो है घर वालों ने उसको ढूंढना शुरू किया तो वो नहीं मिली। नीचे मस्जिद में ऐलान करवाया, सब कुछ किया। 1 घंटे बाद उन्होंने तकरीबन 1 घंटे बाद मुझे कॉल की कि ज़ाले नहीं मिल रही। तो मैंने बोला ठीक है, मैं देखता हूँ, मैं आता हूँ। 7 मिनट में मैं अपनी दुकान से घर पर पहुँच गया था। तो जब मैं यहाँ पहुँचा तो मैंने सबसे पूछा कहाँ है ज़ाले, उन्होंने बोला ऊपर नीचे देखा, बोले नहीं। तो फिर एक चाचा है, उनको मैंने कहा, इकबाल चाचा, मैं छत पे देखने जा रहा था, उन्होंने बोला मैं देख लेता हूँ। जब वो ऊपर गए तो उन्होंने घबराहट में मुझे आवाज़ दी। जब उन्होंने आवाज़ दी तो मैं ऊपर गया तो मेरी बेटी की जो है मुर्दा हालत में वो छत की जो टावर है वहाँ पे वो मिली मेरे को। अब मेरा तो मुतालबा यही है कि हमसे जो भी कॉपरेट चाहिए पुलिस को हम करने के लिए तैयार है हर फोरम पे, लेकिन हमें रिज़ल्ट चाहिए। मेरे बच्चों के जो भी कातिल हैं उनको गिरफ़्तार किया जाए फिल फॉर कि मेरी बच्ची के साथ ज्यादती की, उसको बेगुनाह कत्ल किया गया। बे पासे SSP हैदराबाद अमजद अहमद शेख, ASP कैंट अलीना राजपर ऐं ॿिया पुलिस अमलदार ज़ालिया जे घर पहुता। SSP हैदराबाद ज़ालिया जे वारसनि सां ताज़ियत करण बाद क्राइम सीन जो मुआइनो कयो। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SSP अमजद अहमद शेख चयो त मासूम ॿाड़ी ज़ालिया संदसि धीअरुनि जहिड़ी हुई। संदसि केस 24 कलाकनि अंदरि ट्रेस कयो वेंदो। उन में असां कुझु माण्हुनि जी इंटेरोगेशन कई आहे, तफ़्तीश में कुझु शयूं साम्हूं आयूं। बहरहाल हिन स्टेज ते प्रीमेच्योर थींदो मीडिया सां शेयर करणु, पर असांखे उमेदु आहे त इंशाल्लाह 24 कलाकनि में केस ट्रेस थींदो। सो मां उन्हनि खे चयो आहे त इंशाल्लाह इन सां इंसाफ़ थींदो। पुलिस जी पूरी एफर्ट्स असां उन्हनि सां गॾु आहियूं। ॿियो जेका ज़ाले हुई, मां चयोमांसि मुंहिंजी धीअरुनि वांगुरु ई मुंहिंजी धीअ हुई। इंशाल्लाह ताला उन ई तरीक़े सां असां एफर्ट्स करे इन शइ खे सक्सेसफुली ट्रेस कंदासीं। हाणे ॾिसिजे त कराची वासिण मासूम अली शाह जे जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचाईंदड़ SSP अमजद अहमद शेख जी 24 कलाकनि अंदरि केस ट्रेस करण वारी दावा दुरुस्त थिए थी या न। सवाल इहो आहे त सिंध अंदरि थोरे अरसे बाद अहिड़ा हयाम ॾारींदड़ वाक़िया छो पेश अचनि था। दरिंदा सिफ़त जवाबदारनि खे अंजाम जो ख़ौफ़ छो नाहे जो हू कानून ऐं सज़ा खां बेखौफ़ बणिजी शरीफ़ माइटनि खे सॼी हयातीअ लाइ न खुटंदड़ ॾुख ॾियनि था। पुलिस ऐं ॿियनि इदारनि जी ज़िम्मेवारी नाहे त ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ जटादार क़दम खणनि। कानून जज़ा ऐं सज़ा ते अहिड़ी सख़्तीअ सां अमल छो नथो थिए जो अहिड़ा हाञा करण खां अॻु माणपे खां आरी जवाबदार 100 भेरा सोचीनि। ही गुलनि जहिड़ा ॿाड़ा ॾाढा मासूम ऐं सादा हूंदा आहिनि। माइटनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा पंहिंजनि ॿारनि जा ॿाहिरि निकिरण वक़्तु पाण मुहाफ़िज़ बणिजनि। मासूम ज़ालिया त जन्नत जे गुलाबनि मां हिकु गुलाब बणिजी वई, पर जवाबदार पंहिंजी क़याम बि कारी कई आहे ऐं खेसि दुनिया में बि हिसाब किताब ज़रूरु ॾियणो पवंदो। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।